नाज़िन खे ॿुधाईंदा हलूं त समूरी सिंध जी गुलाब लिगारी में भी होली जो त्यौहार मल्हायो वियो। उन हवाले से होली में शरीक माण्हुनि आवाज़ टीवी गुलाब लिगारी जे रिपोर्टर सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो तो ॾिसूं। जो अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे, उनमें मुसलमान हिंदू सभु असांजा भाइर आहिनि। पाकिस्तान में जेके आहिनि असांजा दोस्त भाइर आहिनि, उन्हनि खे असां सां गॾु रहनि, असां सां गॾु बीठा आहिनि। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे इन ॻाल्हि जी। असां हर माण्हू खे मुबारकबाद। जो स्ट्रगल आहे, कोशिशि आहे त मज़हबी मतभेद जेके आहिनि उन्हनि खे मिटाए, नफ़रतूं रंजिशूं मिटाए ऐं होली जो जेको हीअ रंगनि जो त्यौहार आहे, हीअ असांजी सिंधू सभ्यता आहे। असां इहो मोहबत जो पैगाम ॾियणु चाहियूं था त मज़हबी मतभेदनि खे हिकु पासे करे मोहबत हिक ॿिए सां वंडिजे। ज़ात पात जो को बि असां फ़र्क़ु न रखियो आहे, सभिनी खे दावत ॾिनी आहे। हीअ सभिनी गॾिजी प्रोग्राम अरेंज कयो आहे। हिन में असां मोहबत जो पैगाम ॾिनो आहे हिन सिंध जे लाइ, पाकिस्तान जे लाइ। असीं चाहियूं था त सॼी सिंध में, सॼे पाकिस्तान में ईअं ई नफ़रतूं, मज़हब जा जेके बि भेद आहिनि उन्हनि खे ख़तमु करे ऐं माण्हू मोहबतूं